बगड़ में ब्रेकिंग न्यूज़ पहुंचाईंदासीं। कंबर रोड ते अचानक होटल वटि नाबालिग मोटरसाइकिल सवार फौरन मोटरसाइकिल फुर कई आहे। मज़म्मत ते नौजवान ज़ख़्मी थियो आहे। बगड़ कंबर रोड ते अचानक होटल वटि नामालूम मोटरसाइकिल सवारनि फोरू गटहड़ वासी अब्दुल जब्बार बुर्ड़ो खां मोटरसाइकिल रोक रक़म फुर करे आसानी सां फरार थी विया। अब्बास सदी मुगेरी जी रिपोर्ट मूजिबि मज़म्मत ते गोलियूं हणी नौजवान खे ज़ख़्मी कयो वियो आहे। कंबर रोड ते अचानक होटल वटि नामालूम मोटरसाइकिल सवार फौरन मोटरसाइकिल फुर कई आहे। मज़म्मत ते नौजवान ज़ख़्मी थियो आहे। गटड़ वासी अब्दुल जब्बार बुर्ड़ो खां मोटरसाइकिल रोक रक़म फुर करे खेसि मज़म्मत ते गोलियूं हणी ज़ख़्मी करे फरार थी विया आहिनि।